अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था मीरपुर साकरो खां। मीरपुर साकरो लॻ दरगाह हज़रत तालो रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो, जंहिंमें केतिरा ई रंगारंगी प्रोग्राम रखिया विया हुआ। झूला, चिड़ियाघर, डगन ऐं उठनि जी डोड़ जा मुक़ाबला पिणु थी गुज़रिया, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन हासिल कंदड़नि खे इनाम ॾिना विया। इन खां अलावा सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल्ल जा दिलचस्प मुक़ाबला जारी आहिनि, जेके 3 ॾींहनि ताईं मुसलसल जारी रहंदा, जंहिंमें सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब जा पहलवान ज़ोर आज़माई करे खेल पेश करे रहिया आहिनि। दरगाह हज़रत शेख तालो रहमतुल्लाह अलैह जी गादे नशीन साईं ॾियण मोहम्मद शेख, हाजी ग़ुलाम हुसैन शेख, ज़हीर अहमद शेख ऐं ॿियनि TN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर साल मेलो लॻाईंदा आहियूं, जंहिंमें परे परे खां मुरीद ऐं अक़ीदतमंद शिरकत कंदा आहिनि। इन खां अलावा कंहिं बि अणवंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ मेले में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु रिपोर्ट शाहिद समूह, TN न्यूज़, मीरपुर साकरो।